दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। राजन वारनि जेका फायरिंग कई इन में हुननि जेको आहे न सोडल खे ज़ाहिर करे वरितो। सोडल पंहिंजे घर हुयो, उन में जवाबी फायरिंग सोडल बि कई। होॾां मुराद इहा फायरिंग ॿुधी पंहिंजे सौट खे चराइण जे लाइ उते पहुतो हुयो। मुराद बि जेको आहे इन जो जवाबु ॾिनो ऐं मुराद खे शक पइजी वियो आहे त सोडल हिते आहे। लेकिन उनजो चाचो उन खे चवंदो इहे मुंहिंजे मथां उन्हनि फायरिंग कई हुई, मूंखे ख़बर न छो। ऐं राजन वारा ॿुधाइनि था मुराद खे बाद में तो वारो सौट फायरिंग करे वियो, असांजे ककर खे विड़ी वियो, घर में गिरियो हुयो। मुराद इतबार ई न कंदो, पोइ शक पइजी वेंदो उन खे त मुराद सोडल हिते आयल आहे। होॾां मंसूर खान जे मथां राजन वारनि खे शक पइजी वियो आहे त मंसूर खान जी इहा गेम आहे जेका खून सां शादी करणु चाहे थो, तमामु जल्द इहो रिश्तो मोकिलंदो। तॾहिं तो कार में वठी असांजे घर में छॾे हुयो, इहो मुराद सां ॿधल आहे मंसूर खान। उन खे इहो शक पवंदो। जॾहिं अली खान ओॾां ज़ाहिर थींदो, पोइ राजन वारा चवंदा त इहे असांखे विढ़ाइणु चाहे पियो मंसूर खान, ऐं मिठण असांजो ओड़े फासी वियो ऐं सभु कमु मंसूर खान जा। मुराद बि ईअं सम्झंदो। पोइ सोडल त अॻे ख़िलाफ़ु थी चुको आहे। शाहनवाज़ खान जी गेम फ़िलहालु वक़्ती तौरु कामयाबु थी वेंदी, बाद में शाहनवाज़ बि नंगो थींदो, गंदो थींदो, बुछड़ो थींदो। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। वीडियो पगो पुॼाणी ते मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा आहियूं। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।